पुछना है रोने की गाली असा पुछना है दस किने गया नहीं तेरे पर्दियां दा इन मज़लूम करबला जो सिर तना खां जुदा कयो मौला हुसैन जो सिर कीअं कयूं तई तारीख़ जा जुमला न हुजनि न पढ़ा इन मलूम वारनि में हथ विधो मज़लूम जो सिर तकबुर सां खयूं थो अचे किथे आयो आहे मूंखे ॾिसो जिते जिब्राइल जा बि क़दम रुकिजी वेंदा राज़ारो साइण ज़ैनब जे ख़ैमे आयो आहे रोयण जी ॻाल्हि आहे दर खन आयो कनात प्रति अंदर जियां अंदर आयो आहे साइण ज़ैनब जियां जो रोई करे ज़ैन फरमाए देना ओ नबी जी धिया देना साण जने रुनिया आई मलोन तानो दई करे बीबी के केड़ी गाल हुन रो नहीं मलका ओ यसरब दी ते कर गुजरिया वेला याद ओ तेरी 9 लाख फौज थे ओ तक नहीं पौंदी निहार रे मार धरा हुन सजदा बुरका लुटने आँखों खाली को बचवावे रिवाज जुमला न मलूम साइण जे चादर में हथ विधो कीअं चादर लाथी नहीं मां बयान करे नथो सघां चादर लाहे ही मलूम किथे आयो रिवाज जुमला न लादारो हिकड़े हथ में मौला हुसैन जो इनखे सिर हुयो ॿिए हथ में साइण ज़ैनब जी चादर हुई अरे मौला अब्बा आज करीब आई मलूम तो जगाली से ही तुझे सरदार जो सिर ही ज़ैनब जी चादर अदादार मौला गाजी जी लाश तड़पिया ये जो तड़पिया मौला हुसैन जे सिर मावाल गाजी हाने तबादू कलम थी आती शहीद थिया चौथो रोए चौथो तड़पे अल्लाह मौला अब्बास रोई करे केड़ो जवाब पिया जान कलंग दई मेरी लाश सोनू तेरा कातिल सर पहुंचा के ओ मजबूर मैं को आप समाई मेरे कीम दिल पर कटवा गाड़ी होता है ज़ैनब दी नस्ल मुकार अला लअनतुल्लाहि अला क़ौमिज़ ज़ालिमीन वसयअलमु الذين ظلموا أي منقلب ينقلبون सल्लल्लाहु अलैहि अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद या अल्लाह या रहमान या रहीम या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ुलूबना अला या अरहमर राहिमीन अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद या अल्लाह या रहमान या रहीम या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ुलूबना अला दीनिक برحمتك या अरहमर राहिमीन बारिक अला मुहम्मद व आलि मुहम्मद बानियान मजलिस बिरादर शमशाद अली बरादरान पूरो खानदान मालिक की इबादत की खिदमत बेहद हज़रत अमीर मुस्लिम
बेहद हज़रत फर्जंदान मुस्लिम पंहिंजी बारगाह में क़बूल व मंज़ूर बारिलाल मोहम्मद व आल मोहम्मद बरादरान जे इन मोमिनीन जे अहले हज़ा जे इन प्रोग्राम के मालिक क़बूल व मंज़ूर फरमा नंगर न्याज तमाम तर एहतमाम पंहिंजी बारगाह में क़बूल व मंज़ूर फरमा खुदाया जेको अहयाए दीन के जिला बख्शण जे लाइ ज़िंदह करण जे लाइ जेको ही प्रोग्राम मुनक़िद कयो वियो ख़ुलूस नियत सां मालिक बानियान खे अजर अज़ीम इनायत बारिलाल मोहम्मद व आल मोहम्मद जेके कुझु हुननि जूं काविशूं जीअं हिन साल पंहिंजे ईमान खे पंहिंजी अक़ीदत खे वधीक जिला बख़्शण जे लाइ मक़बूलियत जे लाइ हिकु सबक़त कयूं पेशकदमी कयूं जो हिन प्रोग्राम खे अञा वधायूं खुदाया अञा बरादरान जे रिज़्क़ में मज़ीद वुसअत इनायत फरमा जो अञा हिन प्रोग्राम खे शान शान तरीक़े सां बारिलाल मोहम्मद व आल मोहम्मद असांजे दिलनि खे अहल बैतनि जे मवद्दत सां मुनव्वर फरमा बारिलाल असांजे ख़ुलूस में इज़ाफ़ो फरमा असां हर अमल मालिक तुंहिंजी रिज़ा ख़ातिर ऐं अहल बैतनि जी रिज़ा ख़ातिर अंजाम बारिलाल मोहम्मद व आल मोहम्मद असांखे रियाकारी खां महफ़ूज़ बारिलाल हक़ मोहम्मद व आल मोहम्मद जीअं त हिन वक़्तु मोमिनीन इम्तिहान कोशिश कई थी वञे त मोमिनीन खे महदूद कयो वञे खुदाया तुंहिंजी ज़ात लामहदूद आहे जिन सरदारनि तुंहिंजे ज़िक्र खे तुंहिंजे नाले खे ज़िंदह रखियो मालिक उन्हनि जे सदक़े हिन ज़िक्र खे अञा तरक़ी इनायत बारिलाह तमाम तर मोमिनीन जे तौफ़ीक़ात ख़ैर में इज़ाफ़ो फरमा जेके असांजे लाइ पाबंदियूं बड़ियूं थियूं वञनि रोकियो थो वञे लेकिन कंहिंखे ताक़त नथी आहे जो हिन ज़िक्र खे को रोके सघे कोई हिनखे बंदि करे सघे जीअं जीअं हिन ज़िक्र खे बंदि करण जी कोशिशि कनि था अञा हीअ ज़िक्र वधंदो थो खुदाया मोहम्मद व आल मोहम्मद मोमिनीन जे हौसले खे मोमिनीन जे ईमान खे मज़ीद तरक़ी इनायत इज़ाफ़ो फरमा ताकि हीउ प्रोग्राम गॾिजी सॼी मल्हाइनि ऐं अहल बैत अलैहिमुस्सलाम जेको चाहिनि था त दीन पंहिंजो ज़िंदह रखो पाण बि दीनदार बणिजो पंहिंजे बचनि खे बि दीनदार बणायो खुदाया असां सभिनीनि खे क़ुर अहल बैत जी तालीमात खे पढ़णु सम्झणु ऐं अमल करण जी तौफ़ीक़ इनायत बारिलाल मोहम्मद व आल मोहम्मद सभिनीनि जूं नेक हाजतूं बिलख़ुसूस बानियान जूं हाजतूं फर्ज़ंदान मुस्लिम जे सदक़े हज़रत अमीर मुस्लिम जे सदक़े मालिक क़बूल मंज़ूर फरमा जेके बीमार आहिनि मालिक इन्हनि शहीदनि जे सदक़े मालिक बीमारनि खे बिलख़ुसूस कोरोना जा जेके मरीज़ आहिनि उन्हनि जी शिफ़ाए कामिला आजिला बारिलाल मोहम्मद व आल मोहम्मद तमाम तर मोमिनीन जेका भी नेक तमन्ना रखनि था सभिनी जी नेक तमन्ना पूरी फरमा जेके मोमिनीन बे औलाद आहिनि मालिक जो वास्तो आहे फर्ज़ंदान मुस्लिम जो उनखे औलाद इनायत जिनके औलाद ॾिनी थी मालिक उन्हनि खे औलाद बख़्शे ॾे उन्हनि खे नेको सालिह बणा बारिलाल वालिदैन जूं औलाद जे बारे में जेके दुआऊं पुटनि जे लाइ नियाणे जे लाइ जेके बि दुआऊं आहिनि बीमार कंहिंजी औलाद बीमार आहे कंहिंजी औलाद बेरोज़गार आहे कंहिंजी औलाद नाफ़रमान आहे कंहिंजी औलाद जो रोज़गार जो मसइलो आहे कंहिंजी औलाद नाफ़रमानी के हवाले से मसइला कंहिंजी शादी जा मसाइल आहिनि मालिक जेके बि वालिदैन जी दुआऊं आहिनि फर्ज़ंदान मुस्लिम जे सदक़े सभिनीनि जूं
जी दुआओं कबूल व मंजूर बारेलाल मोहम्मद व आले मोहम्मद तमाम तर मुहिबान अहल बैत जिथे जिथे आहिनि जंहिं जंहिं मुल्क में आहिनि मालिक सभिनी जी हिफ़ाज़त कर बारेलाल मोहम्मद व आले मोहम्मद असां सभिनीनि खे ज़ियारत करबला मुशर्रफ फरमा हिन वक़्तु दग बंद आहिनि तूं नामुमकिन के मुमकिन बनाने वालो मालिक तूं दुश्मन चाहे तो ही हुसैन अलैहिस्सलाम की ज़ियारत ते न वञनि लेकिन उनजी ज़ियारत उनजी जेका साज़िश आहे दुश्मनी में आहे मालिक असांखे इमाम मज़लूम जी ज़ियारत नसीब फरमा जेके ज़ियारत जेके रोज़े आशूर के हवाले से मुहर्रम के हवाले से अरबईन के हवाले से मोमिनीन तैयार आहिनि मालिक इन ज़ियारतुनि जे ज़रिए तुंहिंजो दीन सिद्ध केतरनि जे ईमान में इज़ाफ़ो थो के मुनाफ़िक़ केतरा मोमिन था बणनि मालिक सभिनी जे दुआउनि खे क़बूल फरमा सभिनी खे ज़ियारत खां मुशर्रफ बारिलाह तमाम तर मोमिननि खे पाण में इत्तेहाद व इत्तिफ़ाक़ फरमा रहबर मुअज़्ज़म मराजियान उलमा हक़ा जो सायो संग सां क़ाइम दाइम फरमा इमाम ज़माना अज्जलल्लाहु शरीफ के ज़हूर फरमा असांखे इमाम अलैहिस्सलाम की ज़ियारत रिज़ायत खुशनुदी नसीब फरमा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम एक दफ़ो सूरह फातिहा सूरह इखलास पढ़ी करे बिरादरान के बानियान के मरहूमीन के ईसाल कयो शुहदा इस्लाम के ऐं पंहिंजे मरहूमीन के भी याद करता बिस्मिल्लाहिर रहमानिर मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिnas सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गहायरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दाल्लीन बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद बारिलाल फातिहा मोहम्मद व आले मोहम्मद के तवस्सुल बानियान के तमाम शुहदा उलमा असांजे तमाम दरजात और नसीब फरमा अहल बैत जो साहिब रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम बुलंदर सल्लल्लाहु